अस्सलाम वालेकुम। अज असांजे मेन्यू में है कद्दू की सब्जी। सो इंशाल्लाह ताला तमाम बेहतरीन और लाजवाब असांजो सालन ठहंदो, बोर ठहंदो कद्दू की सब्जी जो। सो हाणे असीं स्टार्ट था करियूं। हाणे खलू लाहींदासीं पिलर जे वसीले कद्दू था, उन खां बाद उनजी कटिंग कंदासीं, उन खां बाद उनजी कुकिंग कंदासीं। टमाटर ना खलू लाहींदासीं। खलू लाहिण खां तमामु बेहतरीन लाजवाब ग्रेवी ठहे थी असांजी टमाटनि जी। जॾहिं तव्हां पंहिंजे घर में सब्जी ठाहियो, टमाटर ना खलू लाहे छॾींदा वञो। तमामु बेहतरीन ग्रेवी ठहे थी बग़ैर खलनि जे। बोड़े ज़ाइक़ो थिए थो तमामु बेहतरीन लाजवाब। हाणे असीं स्टार्ट कंदासीं कटिंग टमाटनि जी। टमाटे जी कटिंग खां पोइ असीं कंदासीं बसर जी कटिंग। असांजे बसर जी कंप्लीट थी वई आहे कटिंग। हाणे असीं शामिल कंदासीं कुकिंग ऑयल। असीं शामिल कंदासीं हिन में बसर, बसर ब्राउन थी वियो आहे, हल्को ब्राउन थी वियो आहे। इसमें शामिल कंदासीं ॾरियल लाल मिर्च कुनरी, कंदासीं कद्दू, कद्दू लॻाईंदासीं लौकी। अॼु असां तमामु बेहतरीन ऐं लाजवाब सब्जी ठहंदी कद्दू जी। हाणे ऑयल में भुनाई कंदासीं असीं कद्दूनि जी। हुन खां बाद शामिल कंदासीं हिन में नमक, कद्दू जी भुनाई मुकम्मल थी वई आहे। ऑयल में असां भुनाई कई। उन खां बाद में हाणे असीं शामिल कंदासीं में टमाटा, कंदासीं हिन में धाणा, साबित ॾरियल धाणा, इन में हेड हसब ज़ाइक़ा,
थोड़ी लूण साल्ट। हाँ शामिल करा दे थोड़ो गर्म पानी में। भले बोड़ी ग्रेवी ठहे थोड़ी तमाम बेहतरीन लाजवाब असांजो ग्रेवी वारो बोल ठहंदो कद्दू जो। करासीं अदरक ऐं सावा मिर्च। कद्दू असां हाणे कुक थिया न, असीं हिनखे हाणे डिश आउट कंदासीं। कद्दू हाणे रधिजे न, असांजी बोड़ हाणे रेडी आहे। हाणे असीं हिनखे लायूं था चुल्ह तां। बोड़ तयारु थी आहे। कद्दू सां तमामु बहितरीनु लाजवाब असांजी सब्जी ठही आहे कद्दू जी।